الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله أما بعد فإن خير الكلام كلام الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. قال الله سبحانه وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل هذه سبيلي أدعو إلى الله على بصيرة أنا ومن اتبعني وسبحان الله وما أنا من المشركين. اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइयों, हकीकत इहा है त हाणे मुझे तकरीर जी का ज़रूरत महसूस कोन थी थिए। फ़ज़ीलत शेख अल्लामा अब्दुल्ला नासिर रहमानी हफ़िज़हुल्लाह अमीर जमीयत अहले हदीस सिंध, फ़ज़ीलत शेख डॉक्टर रफ़ी समूह साहब हफ़िज़हुल्लाह नाज़िम आला जमीयत अहले हदीस सिंध इंतहाई इल्मी खिताबात करे चुका है। पर जेको मौज़ू ॾिनो वियो आहे उन मौज़ू जी पंहिंजी अहमियत आहे। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त दोस्त हाणे दिलजमी सां वेही अल्लाह जो क़ुरान जी रोशनी में ऐं प्यारे पैगम्बर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रामीन जे रोशनी में कुछ ॻाल्हियूं ॿुधनि। अज़ीज़ दोस्तों, अक़ीदा तौहीद जे उनवान ते तव्हां साथियुनि सां मुखातब थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अक़ीदा तौहीद जंहिंजो मतिलबु ही आहे
अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात जे असांखे पैदा कयो आहे, जेको असांजो हक़ीक़ी माबूद आहे, मुश्किल कुशा है, हाजत रवा है, उन्हीं रब्बुल आलमीन के पंहिंजे ज़ात में, सिफ़ात में, इबादतन में अकेलो बेमिसल ऐं लासानी तस्लीम करण ऐं इहो मञण त उन अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां गॾु को भी शरीक ऐं भाङे भाईवार ना है। ही वो अकीदो है, ही वो दावत है, ही वो मनहज है जेको इमामुल अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे उम्मत के ॾिनो है। बल्कि तमाम अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जन पंहिंजन पंहिंजन उम्मतन के जेका दावत ॾिनी, उहा दावत फ़क़त अकेले अल्लाह जी इबादत जे तरफ़ ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां गॾु जिन जिन जी इबादत कई वई पे उन दौर में वॾे पैमाने ते अल्लाह सुब्हानहु व तआला जे नबियन, पैगंबरन, इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समेत उन शिरक जो रद्द कयो। अज़ीज़ दोस्तों, जेकॾहिं तव्हां असां चाहियूं था, असांजी हिकिड़ी दिली तमन्ना है, ख़्वाहिश है त असां पंहिंजे दुनिया जे हिन ज़िंदगी में जेके इबादतूं कयूं पिया, टुटल फुटलूं इबादतूं, ज़िक्र अज़कार, तिलावतूं, अल्लाह ताला जे दरबार में असांजो ये समूरियूं इबादतूं क़बूल पवन त पोइ उन्ही जे लाइ बुनियादी शर्त आहे त असांखे अक़ीदा तौहीद समझणो पवंदो ऐं उन ई अक़ीदे ते क़ाइम रहणो पवंदो दुनिया में। ऐं अल्लाह ताला खां इहे दुआऊं बि घुरबियूं त इलाहुल आलमीन इन अक़ीदे ते ई असांखे मौत अता फरमाए। कोई वो इंसान कामयाब है जेको तौहीद के, अल्लाह जे हिकड़ाई के समझे तो, अल्लाह के इबादतन में, अल्लाह रब्बुल इज़्ज़त के इख्तियारात में, सिफात में अल्लाह ताला के अकेलो समझे तो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान करीम में मुशरिकीन मक्का जी की तमाम वडी नेकी जो जिक्र कयो है, जेका दुनिया के अंदर हुनन जे नजर में बल्कि ब नेकियूं जेके तमाम वडियूं नेकियूं हुयूं, पर हकीकत यह है अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो तो तौहीद यानी अकेले अल्लाह ते ईमान आणण या अहिड़ी नेकी है जंहिं नेकी खां वडी नेकी दुनिया में थी कोन थी सके। भले तव्हां मस्जिदूं तामीर करियो, मदारिस जी तामीर करियो, लगे तो तव्हांजी दुआ कबूल थी वई। अल्लाह सुब्हानहु व तआला कुरान करीम में उन्हनि मुशरिकीन मक्का जे उन्हनि नेकी जो जिक्र करे गॾो गॾु तौहीद जो भी जिक्र फरमायो ऐं पोइ रब्बुल आलमीन फरमायो त ये ॿई नेकियूं बराबर कोन्हे। फरमाया जालतुम सिकायतल हाज व इमारतल मस्जिदिल हराम
कमन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर। मक्के जा मुशरिक इन ॻाल्हि ते फ़ख्र कंदा हुआ, उन्हनि खे वॾो गुरूर हो इन ॻाल्हि ते त बैतुल्लाह खे असां तामीर कयो आहे। अल्लाह जो अज़ीम घर बैतुल्लाह जी तामीर केॾी वॾी नेकी आहे। जे अल्लाह जे घर में हिकु निमाज़ पढ़ी वञे त 1 लख निमाज़नि जो सवाब मिले थो। अजअलतुम सिकायतल हाज व इमारतल मस्जिदिल हराम। रब जो कुरान तो फरमाए मक्के जा मुशरिक इन ॻाल्हि ते ख़ुशि थींदा हुआ त बैतुल्लाह जा मेहमान, बैतुल्लाह जो तवाफ़ करण वारा, बैतुल्लाह में निमाज़ूं पढ़ण वारा, उन्हनि खे पाणी बि असां पीआरियूं था, उन्हनि जी ख़िदमत बि असां करियूं था। हेॾियूं वॾियूं बि नेकियूं असांजे ज़िम्मे आहिनि। जिन माण्हुनि मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदो आहे, उहे हेॾियूं वॾियूं नेकियूं करे ई कोन था सघनि, लिहाज़ा असीं उन्हनि खां अफ़ज़ल ऐं बहितर आहियूं। अल्लाह रब्बुल इज्जत कुरान करीम में फरमायो अजअलतुम सिकायतल हाज व इमारतल मस्जिदिल हराम कमन आमन बिल्लाह। फरमायो मक्के जा मुशरिको तव्हां समझो था त तव्हां बैतुल्लाह खे तामीर कयो आहे, हाजिन खे पाणी पीआरियो था। इहा अकेले अल्लाह ते ईमान आणण जे बराबर नेकी आहे। रब्बुल आलमीन फरमायो ला यस्तवून। अल्लाह रब्बुल इज्जत वटि इहे ॿई बराबर कोन्हे, बल्कि जे इंसान जो ईमान फ़क़त अल्लाह जे ज़ात ते आहे, उन जी नेकी तमाम दुनिया जे नेकियुनि खां वॾी आहे। अहिड़े नमूने सां तौहीद अल्लाह जी उहा अज़ीम जेको आहे सो इबादत आहे, ईअं सम्झो अक़ीदो आहे अल्लाह जे ज़ात जे बारे में, जंहिंजे करे अल्लाह रब्बुल इज्जत बाने जा सभु गुनाह माफ़ करे सघे थो। पर शिरक अहिड़ो गुनाह आहे जंहिंजे करे अल्लाह रब्बुल इज्जत बाने जो सभु नेकियूं ज़ाया करे छॾींदो। कुरान करीम में अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। दुनिया जा इंसानो जेको अल्लाह जे ज़ात सां शिरक करियो था, इन शिरक जे करे अल्लाह मुशरिक जे करे शिरक जे हालत में मरी वियो। अल्लाह रब्बुल इज्जत उन जे अमला मग़फ़िरत जा दरवाज़ा बंद करे छॾे थो, माफ़ी कोन थी मिले। दुनिया में इंसान जेतिरियूं नेकियूं करे थो, जेतिरा अमल करे थो, उन्हनि सभिनी अमलनि खे शिरक जे करे ज़ाया कयो वञे थो। कुरान करीम में अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो सूरह अनाम में 18 नबियनि जो ज़िक्र कयो रब्बुल आलमीन। उन खां पोइ फरमायो वलौ अशरकू लहबित अन्हुम मा कानू यअमलून। जेकर मुंहिंजा ही 18 नबी मूं अल्लाह जे ज़ात सां शिरक कनि हा त अल्लाह रब्बुल इज्जत उन्हनि जूं नेकियूं ज़ाया करे छॾिया हा। अल्लाह जा नबी कॾहिं बि शिरक कोन कंदा। रब जे तरफ़ां मोकिलियल पैगंबर जेके दुनिया में अचनि था, उहे अचनि ई शिरक खे मिटाइण जे लाइ था। पर रब्बुल आलमीन उन्हनि सां ख़िताब एतिरे जे लाइ कयो त उम्मत सबक़ पिराए त शिरक केॾो ख़तरनाक गुनाह आहे। जेकॾहिं नबियनि जे नेकियुनि में उन जी मिलावट थी वई त उन्हनि जूं नेकियूं ज़ाया थी वेंदियूं। पोइ असां जूं नेकियुनि जो छा हाल आहे? असां त पंहिंजे निमाज़नि में दुकाननि जा हिसाब करियूं, पंहिंजे निमाज़नि में बनियनि जा हिसाब करियूं, पंहिंजे दुकाननि में निमाज़नि में रुकुअनि ऐं सजदनि में कारोबार हलायूं, ऐं इन्हनि इबादतनि में जेकॾहिं शिरक जी मिलावट हुजे, मूंखे ॿुधायो इहे अमल अल्लाह जे बारगाह में कीअं क़बूल पवंदा? मुस्लमानो, तौहीद इंतहाई अहम आहे। तौहीद खे इख्तियार करियो। अक़ीदा तौहीद अल्लाह जी उहा अज़ीम नेमत आहे जिन इंसाननि खे अल्लाह दुनिया जे अंदरि ॾिनी, उहे अल्लाह जा नबी ऐं पैगंबर उहे बि अल्लाह जो शुक्र अदा कंदा विया। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो वत्तबअतु मिल्लत आबाई इब्राहीम व इस्माईल व इसहाक मा कान लना अन नुशरिक बिल्लाहि मिन शै ज़ालिका मिन फज़लिल्लाहि अलैना व अलन्नास। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमाइनि था असां मुंहिंजो ईमान मुंहिंजो दीन उहो आहे जेको मुंहिंजे पीउ इब्राहीम जो इसहाक जो हो, उन दीन ते आऊं क़ाइमु आहियां। वमा मा कान लना अन नुशरिक बिल्लाहि मिन शै। असांजे लाइ मुनासिब ई कोन्हे त असीं अल्लाह जे ज़ात सां कंहिंखे शरीक करियूं।
ज़ालिक मिन फ़ज़लिल्लाहि अलैना व अलन्नास। ही अल्लाह जो वॾो करम आहे, रब जी वॾी महिरबानी आहे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे इहा सम्झ ॾिनी आहे जो अल्लाह जे ज़ात सां कंहिंखे शरीक कोन था करियूं। ही रब जो वॾो इनाम आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जंहिं मुस्लमान खे तौहीद जी पंहिंजे हिकिड़ाई जी सम्झ अता कई आहे, ही अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां तमामु वॾो अहसान अथव। अल्लाह जे इन नेमत जो अहलुल हदीस शुक्र अदा करियो। अल्लाह असांजे पेशानी खे के वण जे साम्हूं, के पत्थर जे साम्हूं, के कब्र जे साम्हूं, के ज़िंदह जे साम्हूं, के मुर्द जे साम्हूं झुकण खां महफूज़ रखियो आहे। ही अल्लाह जो तमामु वॾो अहसान अथव, रब जो तमामु वॾो इनाम आहे। ऐं इहा दावत जेका असां ॾियूं था अकेले अल्लाह जे तरफ़, जेतोणीकि मुआशिरे जे अंदरि पानी ॾियो यार महिरबानी करे। अब तूं छा पियो करे यार, स्पीकर या सही हलाए या मूंखे जो तकरीर ख़त्म करियां। इहा दावत यह दावत अल्लाह सुब्हानो व तआला जे नबियन सगोरन ॾिनी। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकेले अल्लाह जे तरफ दावत ॾिनी। अॼु तव्हां अहलुल हदीस जे हिन अज़ीम इज्तिमा में मौजूद आहियो। अल्हम्दुलिल्लाह हिन इज्तिमा में न कंहिंजे मखलूक मां कंहिंजे बि इबादत जे तरफ़ तव्हांखे सॼो कोन थो वञे। दावत सिर्फ़ हिकिड़ी आहे त अकेले अल्लाह खे मञियो, अकेले अल्लाह ते ईमान आणियो, अकेले अल्लाह जी इबादत करियो। इहा दावत इहो मनहज कंहिंजो हो, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। फरमाई कुल हाज़िही सबीली अदउ इलल्लाहि अला बसीरतिन अना व मन इत्तबानी व सुब्हानल्लाहि व मा अना मिनल मुशरिकीन। ए मुंहिंजा प्यारा पैगंबर मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां चओ हाज़िही सबीली, मुंहिंजो रस्तो ही अथव। कहिड़ो रस्तो आहे? बुज़ुर्गनि ॾांहुं, पीरनि ॾांहुं, वलियनि ॾांहुं, उन्हनि जे इबादतनि ॾांहुं, उन्हनि जे नज़र नियाज़ ॾांहुं छॾण छा अल्लाह जे रसूल जो रस्तो आहे। फरमाईंदा अदउ इलल्लाह, आऊं तव्हांखे फ़क़त अकेले अल्लाह जे तरफ़ दावत ॾियां थो, अकेले अल्लाह जे तरफ़। अदउ इलल्लाह, सिर्फ़ अल्लाह जे तरफ़। इहा दावत अला बसीरतिन, दावत कहिड़े बुनियाद ते आहे? अरबी ज़बान जा ॿ लफ़्ज़ आहिनि, हिकिड़ो बसारत आहे, ॿियो बसीर आहे। बसारत जी माना अखियुनि सां ॾिसणु, ऐं बसीरत जी माना बसारत जी माना आहे का शइ पंहिंजे अखियुनि सां ॾिसणु, ऐं बसीरत जी माना छा आहे? दिलि सां कंहिं शइ खे सम्झणु। अल्लाह जो रसूल फरमाए थो ही अकेले अल्लाह जे तरफ़ जेका दावत ॾियां पियो, इहा दावत बसीरत जे बुनियाद ते आहे, दलाइल जे बुनियाद ते आहे। दिलि सां मूं हिन शइ खे सम्झो आहे ऐं उन जे तरफ़ पूरी उम्मत खे, पूरी इंसानियत खे दावत ॾियां थो। कुल हाज़िही सबीली अदउ इलल्लाहि अला बसीरा, बसीरत जे बुनियाद ते, दलाइल जे बुनियाद ते अकेले अल्लाह जे तरफ़ दावत अथव। कंहिंजी दावत आहे? अना, आऊं बि दावत ॾियां थो, व मन इत्तबानी, ऐं क़यामत जे ॾींहं ताईं जेके मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पैरोकार हूंदा, उन्हनि जी दावत बि सिर्फ़ अकेले अल्लाह जे तरफ़ हूंदी। व सुब्हानल्लाह, अकेले अल्लाह जे तरफ़ दावत छो थो ॾियां? इन जे करे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त हर क़िस्म जे ऐब खां पाक आहे। ही दुनिया जा इंसान जिन जे तरफ़ पुकारीनि था, सभिनी में ऐब मौजूद आहिनि। तो अहिड़ा सूर ॾिना आहिनि।
दादा तू हलाए आस्ते दा ॻाल्हाई अल्लाह सुब्हानो तआला फरमाए तो मुझे नबी बसीरत के बुनियाद दे अल्लाह अकेले जे तरफ दावत दे दो अना वमन इत्तबानी नबी साहब फरमाइंदा आओ ऐं मुंहिंजा पैरोकार अकेले अल्लाह जे तरफ दावत ॾींदा दौरे हाज़िर में ऐं क़यामत ताईं हिकिड़ो मयार मिली वियो असांखे त जेके माण्हू सिर्फ़ अल्लाह जे तरफ दावत ॾियनि था उहे मोहम्मद करीम जा सच्चा पैरोकार आहिनि अना वमन इत्तबानी जेको अल्लाह का सवाए गैरन जे तरफ दावत दे वो मोहम्मद करीम जो पैरोकार न है बल्कि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मनहज खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दावत खां वो माण्हू हटियल आहे उन जी दावत बि हटियल आहे बसीरत जे बुनियाद ते दावत आहे अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो फमन शरह सदरहु लिल इस्लाम फहुव अला नूर मिन रब्बिही जे मानो जे दिल के अल्लाह दीन जे लाइ खोले छड़ियो तौहीद लाइ खोलियो फहुव अला नूर मिन रब्बिही वो अल्लाह जे तरफा नूर ऐं रोशनी दे आए बसीरत दे आए उनके यकीन हुंदी आए त आऊं दुरुस्त आहियां दुनिया जे अंदर जंहिं मुशरिक खां पुछंदो तव्हां खे चवंदो यार ख़बर कोन्हे केर सही आहे का ख़बर कोन्हे असां त नेकियूं करियूं पिया कबूल करण वारी ज़ात अल्लाह जी आहे पर मुवहिद खां पुछंदा चवंदो मुंहिंजो अक़ीदो सही आहे मूंखे यकीन आहे मुशरिक हमेशा शक में हूंदो मुवहिद हमेशा यकीन ते हूंदो छाकाणि त उहो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दावत वारे रस्ते ते क़ाइम आहे अला बसीरा व मन युरिदिल्लाहु अन यहदियहु यशरा सदरहु लिल इस्लाम अल्लाह जंहिंखे हिदायत ॾींदो आहे उन जे सीने खे इस्लाम लाइ खोलींदो आहे व मन युरिद अन युज़िल्लहु यजअल सदरहु ज़य्यकन हरजन कअन्नमा यसअदु फिस समा रब फरमाए जंहिंखे अल्लाह गुमराह कंदो आहे उन जे लाइ हक़ क़बूल करण एतिरो ॾुखियो हूंदो आहे गोया कि उनखे केरु चवे थो त आसमान ते चढ़ी वञ आसमान ते चढ़ण जेतिरो ॾुखियो एतिरो तौहीद खे क़बूल करण मुश्किल आहे मुशरिक जे लाइ पर जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त नवाज़ींदो आहे जंहिंते रब फज़ल कंदो आहे जंहिंते रब जा एहसान हूंदा आहिनि उहो इंसान अल्लाह रब्बुल इज़्ज़त अकेले ते ईमान आणींदो आहे बसीरत जे बुनियाद ते दलाइल जे बुनियाद ते नूर जे बुनियाद ते अल्लाह जे तरफ़ां उनखे यकीन हूंदी आहे त आऊं हक़ ते आहियां ऐं मुस्लमानो इहो ई हक़ आहे त अकेले अल्लाह जी इबादत कई वञे मैदान अल्लाहु अकबर आलम अरवाह में पूरी दुनिया जा इंसान अल्लाह जे ज़ात सां इहो वाइदो करे आया आहिनि अल्लाह सां ये वाइदो करे आया पूरी दुनिया जा इंसान रब्बुल आलमीन फरमायो व इज़ा अख़ज़ रब्बुका मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रियतहुम व अशहदहुम अला अनफुसिहिम अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने आलम अरवाह में सब रूह पैदा कया क़यामत ताईं दुनिया में जेके इंसान अचना हुआ उन्हनि सभिनी जे रूहनि खे रब्बुल आलमीन पैदा करे हिकिड़ो वाइदो वरितो अलस्तु बिरब्बिकुम छा आऊं तव्हांखे पालण वारो कोन आहियां आऊं तव्हांखे संभालण वारो कोन आहियां कालू भला सभिनी चयो हा इलाहुल आलमीन तूं ई असांजो ख़ालिक ऐं मालिक आहीं अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान में फरमायो अन तक़ूलू यौमल क़ियामत इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन ओ दुनिया जा इंसानो ईअं न थिए जो क़यामत जे ॾिहाड़े चओ इलाहुल आलमीन असांखे त तौहीद खे सम्झायो ई कोन तौहीद जी असांखे ख़बर ई कोन हुई तुंहिंजे हिकिड़ाई जो सबक़ खे असांखे पढ़ायो ई कोन रब फरमाईंदो बाना आलम अरवाह में मूं पंहिंजे हिकिड़ाई जो सबक़ सम्झाए तोखे दुनिया में मोकिलियो तुंहिंजे हिदायत जे लाइ आसमानी किताब नाज़िल कया अल्लाह पैगंबर मोकिलिया अल्लाह जा बाना आया जिन तव्हांखे रब जी हिकिड़ाई सम्झाई हाणे क़यामत जे ॾींहुं जेकॾहिं तव्हां बहाना कंदव त इलाहुल आलमीन असांखे ख़बर ई कान हुई रब फरमातो इहो तव्हांजो उज़्र कोन हलंदो आओ तक़ूलू इन्नमा अशरक आबाउना
आबाउना मिन क़ब्लु व कुन्ना ज़ुर्रियतम मिन बादिहिम अफतुहलिकुना बिमा फ़अलल मुब्तिलून। फरमाया क़यामत जेरी अची चओ इलाहुल आलमीन मुझे घर में जन्म वरतो बाबा के भी कब्र परस्त ॾिठम, ॾाॾे के भी कब्र परस्त ॾिठम, अल्लाहु अकबर गैरुल्लाह खां घुरंदे ॾिठम, गैरुल्लाह खां मददूं घुरंदे ॿुधम। जंहिं घर में मूं जन्म वरतो उहो मुशरिकनि जो घर हो। इलाहुल आलमीन इन जे करे मूंखे सज़ा न ॾे, मुंहिंजे वॾनि खे सज़ा ॾे। अॼु त इंसान चए थो न बाबा वॾनि जो तरीक़ो कोन छॾींदुसि, मुंहिंजे बाबे खां ही रस्तो मिलियो आहे, ही मुंहिंजे ॾाॾे खां रस्तो मिलियो आहे, उन रस्ते खे कोन छॾींदुसि। क़यामत जॾहिं मञींदो अफतुहलिकुना बिमा फ़अलल मुब्तिलून। इलाहुल आलमीन मुंहिंजा वॾड़ा बातिल ते हुआ, मुंहिंजा वॾड़ा जेको आहे सो शिरक ते हुआ, हाणे उन्हनि जे नज़रियात जे करे उन्हनि जे अक़ीदनि जे करे मूंखे सज़ा न ॾे। अल्लाह ताला फरमाए थो बाना ये तुंहिंजा उज़र ऐं बहाना कोन हलंदा। नबी सगोरा आया, आसमानी किताब नाज़िल थिया, अल्लाह जा बाना तौहीद जी दावत ॾियण वारा मौजूद रहिया, पोइ बि तोखे अल्लाह जो तौहीद सम्झ में कोन आयो। जेसि ताईं दुनिया जे अंदरि रब जे तौहीद ते इंसान क़ाइम आहिनि तेसि ताईं दुनिया क़ाइम आहे। जॾहिं मुवाहिद दुनिया मां ख़तम थींदा पोइ हिन ज़मीन ते कंहिंखे रहण जो हक़ कोन हूंदो, क़यामत क़ाइम थी वेंदी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे तेसि ताईं क़यामत क़ाइम कोन थींदी जेसि ताईं हक़ीक़ी तौर ते अल्लाह खे सुञाणण वारा ज़मीन में मौजूद हूंदा। अल्लाह जा बानो जिन जे साम्हूं तव्हां सजदा करियो था, जिन जे साम्हूं तव्हां झुको थिया, जिन जे खां तव्हां नज़रो नियाज़ जिन जे नालनि ते करियो था, जिन जे नालनि ते जानवर ज़बह करियो था, मूंखे ॿुधायो अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम जे अंदरि सूरह नमल में 5 आयतनि में लगातार गॾु तक़रीबन 20 सवाल पुछिया आहिनि। आहे को मुशरिक उन मां हिकिड़े सवाल जो जवाबु ॾेई सघे? हिकिड़े ई मक़ाम ते लगातार अल्लाह ताला 5 आयतूं ज़िक्र कयूं आहिनि ऐं उन में 20 सवाल अल्लाह पुछिया आहिनि। जिन खे तव्हां मुश्किल कुशा सम्झो था, जिन खे तव्हां ज़रूरतूं पूरियूं करण वारो सम्झो था, जिन खे तव्हां चओ था हे धीअ ऐं पुट ॾियनि था, ही बरसातूं वसाइनि था, ही ख़ुशहालियूं ॾियनि था, ही ॾुखनि मां इंसाननि खे कढनि था, रब फरमाए थो मुंहिंजा 20 सवाल आहिनि, इन मां हिकिड़े सवाल जो जवाबु ॾियो। का हिकिड़ी शइ इन्हनि शयुनि मां इन्हनि पैदा कई आहे जिन जे नालनि ते तव्हां जानवर ज़बह करियो था, जिन खे तव्हां मुश्किल कुशा सम्झो था। सूरह नमल 60 नंबर आयत खां 64 आयत ताईं अल्लाह ताला लगातार अहले शिरक खे लाजवाब कयो आहे। फरमाई अमन ख़लक़ समावाति वल अर्ज़, केरु आहे जंहिं आसमाननि खे पैदा कयो? आहे को दुनिया में अहिड़ो मुश्किल कुशा? आहे को दुनिया में अहिड़ो गादी नशीन? आहे को दुनिया में अहिड़ो कंहिं आस्ताने वारो जंहिं आसमान जो हिकिड़ो ज़र्रो बि पैदा कयो हुजे? अमन ख़लक़ समावाति वल अर्ज़, ॿियो सवाल इहो आहे त ज़मीन खे पैदा करण वारो केरु आहे? रब्बुल आलमीन फरमाए मुंहिंजा महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वलइन सअलतहुम मन ख़लक़ समावाति वल अर्ज़ लयक़ूलुन्न ख़लक़हुन्नल अज़ीज़ुल हकीम। तव्हां हिननि खां पुछंदो मुशरिकनि खां जिन जी तव्हां इबादत करियो था, इन्हनि ज़मीन खे पैदा कयो या आसमान खे? ही पाण एतराफ़ कंदा त ज़मीन ने आसमाननि खे पैदा करण वारी ज़ात अल्लाह जी आहे। पोइ ही जिन खे तव्हां पुकारे पिया इहे छाजा मुश्किल कुशा आहिनि? इहे इन्हनि कहिड़ी शइ पैदा कई आहे? अरूनी माज़ा ख़लक़ू मिनल अर्ज़, ॾेखारियो ज़मीन मां का शइ पैदा कई हुजे, का भी शइ पैदा कई हुजे। इन्हनि ज़मीन जो को टुकड़ो, ज़मीन ते को वण, ज़मीन ते को गाह, को कख हिकिड़ो इन्हनि पैदा कयो हुजे? इन्हनि छा पैदा कयो आहे? अफ़मन यख़्लुक़ु कमा ला यख़्लुक़ु, जेकर इन्हनि कुझु बि कोन पैदा कयो पोइ तव्हां उन्हनि खे उन जे बराबरि कीअं था करियो रब जे जंहिं सभु कुझु पैदा कयो? अमन ख़लक़ समावाति वल अर्ज़, आसमाननि खे पैदा कयाऊं या ज़मीन खे पैदा कयाऊं? व अंज़ल मिनस समाए माअ, आसमान मां हेतिरा साल गुज़री चुका आहिनि, हज़ारे लखे बरसातूं वठियूं आहिनि, पाणी जो हिकिड़ो फुड़ो तव्हां जेके मुश्किल कुशा आसमान तां हेठि किरायो हुजे? टियों सवाल तव्हां खां इहो आहे आसमाननि मां पाणी नाज़िल करण वारी ज़ात कंहिंजी आहे? रब तो फरमाए या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा वस्समाअ बिनाअ व अंज़ल मिनस समाए माअ। आसमान मां पाणी नाज़िल करण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात आहे।
हिन दफ़े केतिरियूं बरसातूं थियूं मुशरिक खे ॻाल्हि पोइ बि सम्झ में कोन आई बुॾी वियो पाणी में घर ॿुॾी विया पाणी में दर बदर थी वियो पर इहा ॻाल्हि सम्झ में कोन आई त मुश्किल कुशा केरु आहे ज़रूरतूं पूरियूं करण वारो केरु आहे ज़रूरतनि खां वधीक पाणी नाज़िल करण वारो केरु आहे रब त आसमाननि तां पाणी नाज़िल कयो ज़मीननि ते तव्हांजा मुश्किल कुशा मौजूदु हुआ सुकाए ॾेखारींदा हा पाणी ख़तमु करे ॾेखारींदा हा मुरीद दर बदर थिया पिए रोडनि ते बचा वठी नियाणियूं वठी दुनिया में को मुश्किल कुशा हो त हिन पाणी खे ख़तमु करे हा रब तो फरमायो इन्ना अला ज़हाबिन बिही लक़ादिरून जंहिं पाणी खे आसमान तां असां नाज़िल कयो आहे इन पाणी खे ख़तमु करण जी ताक़त बि आउं रब रखां थो तव्हां मां को बि कोन थो रखे जेको हिकिड़ो पाणी जो फुड़ो ज़मीन ते सुकाए कोन थो सघे आसमान तां पाणी जो हिकिड़ो फुड़ो नाज़िल करे कोन थो सघे उहो हिकिड़े इंसान खे पैदा कीअं थो करे सघे मुशरिक तूं चवीं थो अल्लाह धीअरूं ॾिए थो पुट ॾिए थो बीमारियूं अल्लाह खां सवाइ ॿिया जेको आहे धीअरूं ऐं पुट ॾियनि था अल्लाह खां सवाइ ॿिया बीमारियूं टारीनि था रब्बुल आलमीन फरमायो केर बि कुझु कोन थो करे सघे अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए वअंज़लना मिनस समाइ माअन फअंबतना बिही हदाइक ज़ात बहजा ही ज़मीन जो रौनकूं बरसात जे पाणी जे ज़रिए सां करण वारो केरु आहे ज़मीन मां ये उभड़ उभारण वारी ज़ात कंहिंजी आहे हेॾी सारी ज़मीन खे रब्बुल आलमीन बरसात जे पाणी सां सरसब्ज़ ऐं शादाब बनाए छॾियो इन में हिकिड़ो बूटो ॾेखारियो अल्लाह खां सवा कंहिं ॿिए पैदा कयो हुजे तूं त चवीं थो पुट ॾिए थो पर रब फरमाए थो हिकिड़ो बूटो ॾेखार जेको अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए थो मुंहिंजे ज़मीन ते कंहिं ॿिए पैदा कयो हुजे वअंज़लना मिनस समाइ माअन फअंबतना बिही हदाइक ज़ात बहजा अल्लाहु अकबर मा कान लकुम अन तुंबितू शजरहा तव्हां मां त को हिकिड़ो वण बि केरु पैदा कोन थो करे सघे हिकिड़ी टारी बि केरु पैदा कोन थो करे सघे रब फरमाए थो इलाहुम अल्लाह ही पंज सवाल अथो ज़मीन जो ख़ालिक केरु आसमान जो ख़ालिक केरु आसमान मां पाणी नाज़िल करण वारो केरु ज़मीन खे रौनकूं ॾियण वारो केरु ज़मीन मां वण पैदा करण वारो केरु रब फरमाए थो इलाहुन मा अल्लाह हाणे तव्हां लाजवाब थिया न इहे सभु कम केरु थो करे अकेलो अल्लाह पोइ रब फरमाए थो छा पोइ बि मूंसां गॾु ॿिया शरीक आहिनि मूंसां गॾु पोइ बि केरु इबादत जे लाइक़ु आहे अल्लाहु अकबर केॾो ज़ुल्म आहे हिन मुआशरे जे अंदरि बरसात जो पाणी रब नाज़िल करे ज़मीन मां गाह अल्लाह पैदा करे जानवर उहे रब जो पैदा कयल गाह खाइनि जॾहिं ज़बह करण जो टाइम अचे तॾहिं ही फलाणे साईं जे नाले ते ज़बह पियो थिए पोइ साईं खे चओ इन जानवर जेको तुंहिंजे नाले ते ज़बह करियो था इन जो हिकु टाइम जो चारो ज़मीन मां पैदा करे ॾेखार न चारो पैदा करण वारी ज़ात अल्लाह जी पाणी जेको जानवर पीए उहो रब नाज़िल कयो इन जानवर खे अल्लाह पैदा कयो ऐं जॾहिं इन जानवर जे ज़बह करण जो वक़्तु अचे थो तॾहिं केॾो ज़ुल्म आहे अल्लाह खे छॾे गैरनि जे नाले ते जानवर ज़बह थियनि था इन जे करे रब फरमाए इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम ही दुनिया जो बदतरीन ज़ुल्म आहे अल्लाह जे ज़ात सां ॿियनि खे शरीक करणु फरमाई अमन जालल अर्द करारा छहों सवाल तो पूछे रब केर आहे जे ज़मीन खे सुकून वारो बनायो आहे ही हेॾा सारा माण्हू ज़मीन ते वेठा आहिनि ज़मीन ख़ामोश आहे तुंहिंजे मथां ॿमण बोरी रखिजे का वज़न वारी कीअं ताहूं करी कीअं था आवाज़ तो मां निकिरनि अमन जालल अर्द करारा रब तो फरमाए कंहिं ज़मीन खे ही जेको आहे सुकून वारी बनायो आहे ख़ामोश आहे हिन ज़मीन ते हली बि थो सवारियूं बि हलाईंदो हिन ज़मीन खे खेड़िए बि थो पोखी बि थो हिन ज़मीन जे अंदरि महल बिठाए थो वॾा बंगला वज़नी शयूं बि लॻाए थो कॾहिं हिन ज़मीन का दाह कई आहे हिन ज़मीन कॾहिं हरकत कई आहे अमन जालल अर्ज़ करारा केरु आहे जे हिन ज़मीन खे सुकून वारो बनायो अल्लाहु अकबर रब्बुल आलमीन फरमाए थो अमन जालल अर्ज़ करारा वजअल खिलालहुमा अनहारा
ऐं हिन ज़मीन जे विच में रब समुंड जारी कया आहिनि ही दरिया वहनि पिया पाणी वहे पियो आहे को दुनिया जो मुश्किल कुशा जंहिं हिकिड़े वाटर जो पाणी बि तव्हांखे ॾिनो हुजे हिकिड़ी नहर जो पाणी तव्हांखे ॾिनो हुजे रब्बुल आलमीन फरमाए थो वजाल लहा रवासिया ही अल्लाह जी ज़ात आहे जंहिं हिन ज़मीन जे अंदरि जेको सो जबल अल्लाह लॻाए छॾिया आहिनि त इहा हरकत न करे को हिकिड़ो जबल जो को हिकिड़ो टुकड़ो अल्लाह खां सवाइ कंहिं पैदा कयो हुजे त ॿुधायो वजाल खिलालहा अनहारा वजाल बैनहुमा बरज़ वजाल बैनहुमा हाजिज़न अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन ज़मीन जे अंदरि रुकावट पैदा करे छॾी आहे हिन जॻह ते बोर करियूं था त पाणी मिठो निकिरे थो हिन जॻह ते बोर करियूं था पाणी खारो निकिरे थो ही कंहिंजी ज़ात आहे जेको ज़मीन जे अंदरि इन खारे पाणीअ ऐं मिठे पाणीअ खे पाण में मिलण कोन थो ॾे कंहिंजी ज़ात आहे केरु कंहिंजी पहुच आहे एतिरी कंहिंजी रसाई आहे हेसि ताईं अल्लाह अकबर रब फरमाए थो इलाहुम अल्लाह छा अञा बि अल्लाह सां गॾु को शरीक आहे बल हुम क़ौम यादिलून ही नाइंसाफ़ी बेइंसाफ़ी करण वारी क़ौम रस्ते तां हटियल क़ौम अल्लाह अकबर जेके हेॾा सारा दलाइल ॿुधी करे पोइ बि पंहिंजूं पेशानियूं अल्लाह खां सवाइ ॿियनि जे साम्हूं झुकाईंदा हुजनि फरमाया अम्मन युजीबुल मुस्तर्र इज़ा दआ व यक्शिफु सू व यजअलुकुम खुलफा अल अर्द अइलाहुम अल्लाह दुनिया जा इंसानो ॿुधायो ज़मीन ते आहे को अहिड़ो मबूद ज़मीन ते आहे को अहिड़ो मुश्किल कुशा जेको मजबूरनि जी पुकार ॿुधंदो हुजे मजबूरनि जूं मजबूरियूं दूर कंदो हुजे असां त ॾिठो जेके पाण खे मुश्किल कुशा चवनि पिया पाण शुगर जा मरीज़ आहिनि आगा खान मां दवाऊं वठनि पिया ऐं माण्हुनि खे चवनि था कैंसर वारो मूं वटि आयो न त बि सही थी वेंदो पंहिंजो ब्लड प्रेशर सही कोन थो थिएसि डॉक्टरनि जे दरनि ते धिका खाए थो साईं आयो आहे पर नंबर आहे 100 मरीज़ ॾिसंदुसि पोइ साईं जो वारो ईंदो हाणे साईं जेको ॿियनि जूं कैंसरूं पियो टारे उहो साईं वीचारो वेठो आहे इंतज़ार में मुंहिंजो वारो कॾहिं थो अचे नंबर कॾहिं थो अचे ब्लड प्रेशर हाई पियो थिए ब्लड प्रेशर लो पियो थिए बीपी हाई थी वई शुगर वधी वई आहे शुगर लो थी वई आहे हे सिर्फ़ु ठगीअ जा ठा आहिनि दोस्तो ही अल्लाह जी ज़ात आहे सिर्फ़ु जेको रब्बुल आलमीन मजबूर परेशान हाल इंसान जी पुकार खे ॿुधे थो ऐं उन्हनि जे परेशानियुनि खे दूर करे थो रब फरमाए थो इलाहुन मा अल्लाह छा अञा बि अल्लाह सां गॾु को माबूद शरीक कंदो क़लीलन मा तज़क्करून रब फरमायो नसीहतूं पिराइण वारा थोरा हूंदा आहिनि अक्सर जाहिल हूंदा अक्सर मुशरिक हूंदा अक्सर क़ब्र परस्त हूंदा घणाई ऐं मेजॉरिटी बातिल ते हलण वारनि माण्हुनि जी हूंदी सुठी शइ हूंदी थोरी आहे तौहीद परस्त इंसान थोरा हूंदा फरमाया अम्मन यहदीकुम फी ज़ुलुमातिल बर्रि वल बहर केरु आहे जेको तव्हांखे खुश्की ते रस्तनि जी रहनुमाई करे थो कंहिं तव्हांखे इहो अक़िल ॾिनो फ़हम ॾिनो त आउं हेॾां वेंदुसि त घर पहुचंदुसि हेॾां वेंदुसि त वरी ॿिए रस्ते ते निकिरी वेंदुसि ही कंहिंजी ज़ात आहे ॿेड़ियुनि में सवार थी समुंडनि जे अंदरि हलो था तव्हांखे इहो अक़िल ऐं फ़हम कंहिं ॾिनो आहे त हिन रस्ते ते हीअं हलणु खपिजे ॿेड़ी हीअं हलाइणु खपे आहे को दुनिया जो मुश्किल कुशा हाजत रवा जंहिं तव्हांखे इहो अक़िल ऐं शऊर ॾिनो हुजे अम्मन यहदीकुम फी ज़ुलुमातिल बर्रि वल बहर वमन यर्ज़ुकुकुम मिनस समा वमन युरसिलु रियाह बुशरम बैन यदै रहमतिही ऐं केरु आहे जेको बरसात खां पहिरीं जेको आहे सो खुशबू वारी हवा लॻाए थो उहा ज़ात कंहिंजी आहे इलाहुन मा अल्लाह ॿुधायो छा अल्लाह सां गॾु को मुश्किल कुशा आहे को अहिड़ो बरसात त भले रब वसाए पर बरसात खां पहिरीं वारी हवा को ॿियो लॻाईंदो हुजे आहे कंहिंमें ताक़त हुवल्लज़ी युरसिलु रियाह हू अल्लाह जी ज़ात आहे हुवल्लज़ी युरसिलु रियाह बुशरम बैन यदै रहमतिही जेको पंहिंजे रहमत खां बरसात खां पहिरीं हवा लॻाए थो जंहिंखे हवा लॻाइण जी ताक़त कोन्हे उहो ॿियूं ज़रूरतूं कहिड़ियूं पूरियूं कंदो इलाहुम अल्लाह तआला अल्लाहु अम्मा युशरिकून रब फरमाए थो दुनिया जा इंसानो जिन खे तव्हां अल्लाह जे ज़ात सां शरीक करियो पिया रब इन्हनि सभिनी खां मथां ऐं बुलंद आहे अम्मन यब्दउल ख़ल्क़ सुम्म युईदुहु केरु आहे जे पहिरीं तव्हांखे पैदा कयो वरी पाण ॾांहुं मोटाईंदो ज़िंदा करण वारो हिन मख़लूक खे केरु हिन मख़लूक खे ज़मीननि में मौत ॾेई दफ़नाइण वारो केरु आहे वरी ज़मीन मां उथियारण वारी ज़ात कंहिंजी आहे वमन यर्ज़ुकुकुम मिन
السماء والارض के जी ज़ात आहे जेको आसमाननि मां तव्हांखे रोज़ी रसाए थो। ओ मुशरिक कमीना खाई अल्लाह जो रिज़्क़ थो ऐं जॾहिं सजदो करण जो टाइम आहे तॾहिं गैरनि जे दरनि ते रोज़ी रब जे तरफ़ां मिले थी खाई ऐं शुक्र ॿियनि जो करींदो। पुट रब ॾे थो नालो पीर बख़्श रखींदो। रोज़ी ॾियण वारो अल्लाह जी ज़ात आहे मुश्किल कुशा ॿियनि खे सम्झींदो। रब फरमाए थो वमन यर्ज़ुकुकुम मिनस्समाइ वल अर्ज़ आसमाननि ऐं ज़मीननि मां तव्हांखे रिज़्क़ ऐं रोज़ी अल्लाह ॿुधायो छा अञा बि अल्लाह जे ज़ात सां को मुश्किल कुशा थी सघे थो। रब सां बराबरि केरु आहे? कुल हातू बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन। रब तो फरमाए जेकॾहिं तव्हां सचा आहियो त तव्हां समावात वल अर्ज़ल गैब इल्लल्लाह 20 सवाल करे रब पुछो आसमाननि ऐं ज़मीननि में अल्लाह खां सवाइ गैब केरु बि कोन थो ॼाणे। वमा यशउरून अय्यान युबअसून हिननि वीचारनि खे पंहिंजी ख़बर कोन्हे त क़बर मां कॾहिं उथंदासूं। पत्थर बुत क़बर में दफ़नायल आहिनि उहे त वली आहिनि न बुज़ुर्ग आहिनि नेक दफ़नायल आहिनि इंसान। अल्लाह फरमाए थो हिननि वीचारनि खे पंहिंजी ख़बर कोन्हे क़बर मां कॾहिं उथंदासीं। इहे छा आसमान पैदा कंदा ज़मीन पैदा कंदा बरसात वसाईंदा हवाऊं लॻाईंदा रोज़ी रसाईंदा इंसानियत खे पैदा कंदा ख़तमु कंदा वरी ज़िंदा कंदा कहिड़ो कमु करे सघनि था जंहिंखे पंहिंजी ख़बर कोन्हे त आऊं क़बर मां उथंदुसि कॾहिं। ऐं मुशरिक चवे थो हिनखे पंहिंजी ख़बर कोन्हे क़ुर जे मुताबिक़ त क़बर मां कॾहिं उथंदो पर जेको ॿाहिरां अचे पियो उन जी ख़बर आहे पंहिंजी कोन अथसि। पंहिंजी ख़बर ई कोन्हे ॿाहिरां अचे पियो उन जी ख़बर आहे। अल्लाह अकबर। अल्लाह जे क़ुर कहिड़ो चिटे अंदाज़ में दलाइल में रब्बुल आलमीन कीअं असांखे सम्झायो आहे। फरमायो वल्लज़ी युरीकुमुल बरक़ ख़ौफ़न व तमअ व युनशिउ सहाब सिकाल। अल्लाह जी ज़ात आहे जेको गरा ककर ऐं बादल पैदा करे थो। ही पाणी बोतल केतिरी आहे? ही 1/2 लीटर पाणी आहे। चैलेंज आहे दुनिया जे सभिनी आस्थाननि वारनि खे चैलेंज आहे। क़ुर जे अल्फाज़ में रब उहो आहे जेको हज़ारे मण पाणी हिननि बादलनि में पियो आहे। आसमान ऐं ज़मीन जे विच में बीठा बि आहिनि हलनि बि पिया। दुनिया जे अंदरि को मुश्किल कुशा आहे मबूद आहे। इहा 1/2 लीटर जी बोतल हिन छित ऐं ज़मीन जे विच में बग़ैर कंहिं धागे मथे ॿधण जे हेठां खां टेक ॾियण जे केरु रोके ॾेखारे? आहे कंहिंजो मुश्किल कुशा? आहे को हाजत रवा जंहिंखे एतिरी ताक़त हुजे? रब उहो आहे जेको हज़ारे टन पाणी बरसात जो जेको ककरनि बादलनि में आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे आसमाननि ज़मीननि जे विच में रोके रखियो आहे। वस्सहाबिल मुसख़्ख़र बैन समाइ वल अर्ज़ आसमाननि ऐं ज़मीननि जे विच में बादलनि खे ककरनि खे ताबे करण वारी ज़ात अल्लाह जी आहे। जॾहिं ॿिया सभु एतिरा कमज़ोर आहिनि पोइ इबादत उन जी करियो जेको ताक़तवर रब आहे। फरमाई कुल अरायतुम इन जअलल्लाहु अलैकुमुल लैल सरमदन इला यौमिल क़ियामा मन इलाहुन गैरुल्लाहि यातीकुम बिज़िया अफला तुबसिर तस्मऊन। रब तो फरमाए दुनिया जा इंसानो जेकॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन राति खे क़यामत ताईं राति करे छॾे सिज न उभरे रोशनी न थिए उस न मिले तव्हांजा फसल न पचनि तव्हां परेशान थी वञो बग़ैर उस जे इंसान ज़िंदह रही कोन थो सघे। कुल अरायतुम इन जअलल्लाहु अलैकुमुल लैल सरमदन इला यौमिल क़ियामा। रब क़यामत ताईं जेकॾहिं राति खे राति ई रखी छॾे सिज न उभरे मन इलाहुन गैरुल्लाहि यातीकुम बिज़िया। आहे को दुनिया में माबूद आहे को दुनिया में मुश्किल कुशा तव्हांखे रोशनी जो इंतज़ाम करे ॾे? आहे केरु अहिड़ो जेको राति खे ख़तम करे तव्हां वटि ॾींहुं आणे छॾे? अल्लाहु अकबर। रब्बुल आलमीन फरमायो अफला तस्मऊन। छा पोइ बि ॿुधो कोन था ॾिसो कोन था अन्ना युफ़कून किथे पिया भटको दुनिया जा इंसानो। कुल अरायतुम इन जअलल्लाहु अलैकुमुल लैल नहार सरमदन कुल अरायतुम इन जअलल्लाहु नहार सरमदन मन इलाहुन गैरुल्लाहि यातीकुम बिलैलिन तस्कुनून फी। रब तो फरमाए जेकॾहिं अल्लाह ॾींहं खे हमेशह जे लाइ ॾींहुं रखी छॾे राति न थिए तव्हां आराम कीअं करियो तव्हां सुकून कीअं करियो? अल्लाहु अकबर। रब तो फरमाए आहे को अहिड़ो जेको तव्हांखे मन इलाहुन गैरुल्लाहि यातीकुम बिलैलिन जेको उन ॾींहं खे ख़तमु करे तव्हांखे राति आणे ॾेखारे? आहे को अहिड़ो?
अफला तस्माऊन छापो बुधो कोंधा वमिन रहमतिही जाल लकुमुल लैल वन नहार ही अल्लाह जी रहमत है जे रात ऐं ॾींहं पैदा कया ले तस्कुनू फीह वले तब्तगू मिन फज़लिही त तव्हां रात जो आराम करियो ॾींहं जो कारोबार करियो ई कंहिंजो फज़ल आहे अल्लाह जो फज़ल आहे पोइ बि तव्हां अल्लाह जे ज़ात जो शुक्र कोन था करियो अल्लाह अकबर छा क़ुर भरियो पियो आहे तौहीद सां हक़ीक़त इहा आहे जेकॾहिं ही मुस्लमान ये गुमराही जो पट्टियों कारा चश्मा पंहिंजे अखियुनि तां लाहे अल्लाह जे किताब खे वञी पढ़ अल्लाह जे किताब खे वञी पढ़ सूरह कसस पढ़ सूरह नमल पढ़ अल्लाह अकबर अल्लाह रब्बुल इज्जत जे तौहीद सां क़ुर भरियो पियो आहे ही वरी चयो तो सही फलाणे खे ग़ैब जी ख़बर पवे थी फलाणे खे ग़ैब जी ख़बर पवे थी अल्लाह जे नबियनि खे ख़बर कोन्हे पोइ कंहिंखे ख़बर पवे थी अल्लाह जे नबियनि खां को वॾो वली आहे अल्लाह जे नबियनि खां को वॾो वली हूंदो ही दुनिया में केतिरियूं माण्हुनि जूं शयूं गुम थींदियूं आहिनि वेंदा आहिनि काइननि वटि नुजूमियनि वटि वञी फाल कढाईंदा आहिनि नालो कढाईंदा आहिनि मुंहिंजी इहा शइ चोरी थी वई आहे कंहिं चोरी कई आहे अल्लाह अकबर ख़ुदा रा ही गुमराही आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हदीस जे किताब सही मुस्लिम में हदीस मौजूद आहे पाण फरमाईंदा मन अता काहिनन व राफा जेको के काहिन वटि नुजूमीअ वटि भोपे वटि वञे थो फसअलहु अन शैइन वञी के गुम थियल शइ जे बारे में पुछा ॻाछा करे थो लम तुकबल लहू सलातुन 40 लैला 40 रातियुनि ताईं उनजी निमाज़ ई क़बूल कोन्हे 40 रातियूं निमाज़ क़बूल कोन्हे ऐं इहा सज़ा अल्लाह जे रसूल शराब जी बि ॿुधाई आहे जेको शराब पीए थो उन जी इबादत बि 40 रातियुनि ताईं क़बूल कोन्हे ही तव्हांजो गुनाह शराब पीअण जे बराबरि उन खां बि वॾो आहे छो त शिरक आहे शराब पीअण शिरक कोन्हे उहा हराम खोरी आहे क़ुर तव्हां खोलियो अल्लाह जे रसूल जी हदीस सही बुखारी में अल्लाह अकबर इमाम बुखारी रहमहुल्लाह किताबुल इल्म में किताब तफसीर में हदीस आंदी है हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़ो ॾींहुं ख़िताब कयो पंहिंजे क़ौम खे माण्हू ॾाढा मुतासिर थिया अखियुनि मां अची ॻोढ़ा विया अची रोना मूसा अलैहिस्सलाम रवानो थियो हिकिड़ो हमरा पोयां वियो पुछण लॻो मूसा अलैहिस्सलाम छा ज़मीन में तव्हां खां वधीक को इल्म वारो आहे हज़रत मूसा चयो आहे ई कोन अल्लाह ताला चयो आहे मूसा अलैहिस्सलाम खे ख़बर कोन पई त ज़मीन में को माण्हू मौजूद आहे अल्लाह जे हिन ज़मीन ते जेको मूंखां वधीक इल्म रखंदो हुजे ऐं हिन काइन खे नुजूमी खे भोकपे खे नंढड़ो सोन जो जेको ज़ेवर आहे न उनजी बि ख़बर पवे थी अल्लाह सुब्हानो तआला फरमाए मूसा मुंहिंजो बानो ख़िज़र मौजूद आहे हाणे मौजूद आहे पर ख़बर कोन्हे आहे किथे अल्लाह ताला खां पुछे इलाहुल आलमीन आई रब फ़अइना ख़िज़र हूंदो किथे मूंखे तूं ॿुधाए मूंखे ख़बर ई कोन्हे हिकिड़ो नबी आहे अल्लाह जो नेक इंसान आहे इल्म वारो इंसान आहे ज़मीन जे मथां मौजूद आहे मूसा अलैहिस्सलाम खे ख़बर कोन थी पवे किथे आहे अल्लाह ताला फरमाए बे मजमअल बहरैन जिते ॿ समुंड गॾु थियनि था उते आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो ख़बर कोन्हे समुंड किथे था गॾु थियनि मूंखे इहा बि ख़बर कोन्हे समुंड को नंढड़ी शइ आहे ॿ दरिया जिते गॾु थींदा हुजनि केॾा वॾा आहिनि पैगंबर खे उन्हनि जी ख़बर कोन्हे हिन खे मुरीद जी बि ख़बर पवे पई मुंहिंजो मुरीद कहिड़े हाल में आहे कहिड़ी शइ किथे गुम थियल आहे कहिड़ी शइ किथे पई आहे सरासर गुमराही आहे मूसा अलैहिस्सलाम बिल आख़िर चयो इलाहुल आलमीन इजअल ली आयतन का निशानी ॿुधाए जंहिं निशानी सां समुंडनि जे गॾु थियण वारी जॻह बि ॾिसां ऐं हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम खे बि ॾिसां अल्लाह ताला फरमाए मूसा हिकिड़ी मोल मच्छी थेले में खण ऐं जिते मच्छी गुम थींदी उते मुंहिंजो बानो तोखे ख़िज़र अलैहिस्सलाम मिलंदो अंदाज़ो लॻायो अल्लाह जे नबियनि खे ख़बर कोन्हे वरी मज़े वारी ॻाल्हि जंहिं ख़िज़र अलैहिस्सलाम वटि इल्मु हज़रत मूसा खां ई वधीक हो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं उते पहुतो मुख़्तसर ॿुधाईंदो हलां हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम खे हिकिड़ी चादर ओटी पई आहे जेका पेरनि जे हेठां ॾेई छॾी अथसि मथे जे हेठां हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो हुते बीठे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह ख़िज़र अलैहिस्सलाम कपिड़ो मुंहं तां लाथो अल्लाहु अकबर चई तूं केरु आहीं किथां आयो आहीं हिते असांजे इलाइक़े में त को सलाम चवण वारो माण्हू ई कोन्हे हिकिड़े नबी जे साम्हूं ॿियो नबी बीठो आहे बीठल खे कोन थो सुञाणे हीउ त गुम थियल शइ जी बि ख़बरूं रखे थो गुमराही आहे या कोन्हे जहालत आहे या कोन्हे अल्लाह जा बानो
इमामुल अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंसार जे उन नंढड़न छोकरन के चयो हो जिन चयो फीना नबियुन यालमु मा फी गदन सुबाणी छा थियणो आहे असां में हिकिड़ो माण्हू नबी मौजूद आहे उनखे ख़बर आहे अल्लाह जे रसूल फरमायो ईअं न चओ ला यालमु मा फी गदन इल्लल्लाह सुबाणी छा थियणो आहे उन जो इल्म फ़क़त अल्लाह जे ज़ात खे फ़क़त अल्लाह जे ज़ात खे आहे अल्लाहु अकबर मुशरिक केॾो अंधो हूंदो आहे अल्लाहु अकबर जिन खे व्हील चेयर ते खणियो ताणी न पिया कॾहिं हेॾां गीलियो वञनि कॾहिं हेॾां गीलियो वञनि उन्हनि खे बि चवनि हे असांजा मुश्किल कुशा साईं पंहिंजे टंगनि ते जंघनि ते हली कोन सघे ऐं वरी चवनि त हीउ असांजो मुश्किल कुशा जेको पाण मुश्किल में फाथो पियो आहे व्हील चेयर 10 कलाक हिकिड़ी जॻह ते बीठी हुजे माण्हू न आहे त साईं चुरियो बि कोन थो सघे व्हील चेयर हलियो बि कोन थी सघे ऐं वरी चवे थो आउं बि मुश्किल कुशा उनजा मञण वारा बि चवनि साईं बि मुश्किल कुशा जेको पाण मुश्किल में वो ॿियनि जूं मुश्किलूं टारे अल्लाहु अकबर व सुबहान अल्लाह इन्हनि सभिनी ऐबनि खां पाक अल्लाह जी ज़ात अथव सुम्हण खां पाक खाइण खां पाक अल्लाहु अकबर निंड खां पाक भुल ऐं वेसर खां पाक सभु शयूं मख़लूक में मौजूद आहिनि सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे जेका सभिनी ऐबनि खां पाक अॼु दुनिया में तव्हां ॾिसो कहिड़ो इलाइक़ो आहे कहिड़ी यूसी आहे कहिड़ी जेको सो कहिड़ो टाउन आहे जंहिंजे अंदरि का मज़ार न हुजे जिते क़ब्र परस्ती न थींदी हुजे अल्लाह जा बानो इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह जी हदीस है सही बुखारी में पाण फरमाइंदा लानल्लाहुल यहूद फी रिवायतिन लानतुल्लाहि अलल यहूद वन नसारा इत्तखज़ू क़ुबूर अंबियाइहिम मसाजिदा अल्लाह जी लानत हुजे यहूदियन ते अल्लाह जी लानत हुजे ईसाईयन ते जिन नबियन जे क़ब्रन ते सजदा कया खुदारा हदीस रसूल वनी सही बुखारी में गोल हदीस किताबन में गोल जेकॾहिं को माण्हू पैगंबर जे क़ब्र ते सजदो करे मुंहिंजो तव्हांजो रहबर मोहम्मद रसूलुल्लाह उन ते लानत करे ऐं असां जेकॾहिं उम्मतियुनि जे क़ब्रनि ते मुजावर थियूं उन्हनि ते सजदा करियूं छा अल्लाह जे तरफ़ां रहमत वसंदी रहमत वसंदी क़ब्र वारनि जा त हाल इहे आहिनि वमा यशूरून अय्यान युबअसून अल्लाहु अकबर ही मुसलमान है ॾिस त बाहिन में धागा कंध में तावीज़ पेट ते तावीज़ टंगन में तावीज़ ऐं वरी ॾिस त इलाज लाइ वरी अस्पताल में वेठो आहे असां हिकिड़ो दोस्त हींअर कराची वियो उते ॾिठई हिकिड़े हमरा खे तावीज़ कंध में ॿधा पिया हुआ बाहिन में टंगन में कराची जे जनाह अस्पताल में वेठो चई वॾे ख़बर ही तावीज़ छो ॿधा अथई चई थी बीमार आहियां शफ़ाला ॿधा अथव चई पोइ हिते कारोबार थो करीं तुंहिंजा इहे तावीज़ तोखे छॾाईंदा न डॉक्टर हिकिड़ियूं डिपूं लाइन ॿियूं चाढ़ीनि हिकिड़ियूं इंजेक्शनूं लॻाइनि वरियूं ॿिए टाइम ते ऐं तूं चवीं थो त मूं तावीज़ ॿधाइनि शिफ़ा जे लाइ पोइ शिफ़ा वेही गिरा खुदारा सोचो सोचो ये असांजा जज्बाती अल्फाज तव्हां सां ख़ैर खाई आहे वल्लाह तव्हां सां ख़ैर खाई आहे तव्हां ते तनक़ीद मक़सूद कोन्हे अल्लाह जे ज़ात ते तवक्कुल रखो पोइ इहो तावीज़ ॿधण वारो धागा ॿधण वारो नफ़्सियाती मरीज़ थी वेंदो आहे धागे ना हथ वधाईंदो न त हीउ धागो आउं टोड़ियां थो तावीज़ टोड़ियां थो हमरा जो साह पियो सोड़ो थींदो त आउं बि इजो थो मरां छो त मूंखे हलाइण वारो ई तावीज़ आहे मूंखे हलाइण वारो ई धागो आहे मुंहिंजो साह इजो निकिरे थो जेकॾहिं इहो तावीज़ टोड़ियो वियो मूंखे ॿुधायो हीउ चवे थो अञा बि इहे तावीज़ ऐं धागा शिरक कोन्हे ही अलुल हदीस जो स्टेज है हिते तव्हांखे न खानकाहन जी दावत मिलंदी अल्लाह जे फज़ल सां न कंहिंजी तकलीद जी दावत मिलंदी दावतूं सिर्फ़ ॿ आहिनि कुल हाज़िही सबीली अदऊ इलल्लाह हिकिड़ी दावत सिर्फ़ अल्लाह जे तरफ़ ऐं ॿी दावत मोहम्मद करीम जे पैरवी जे तरफ़ दीन सिर्फ़ इन्हनि ॿिनि शयुनि जो नालो आहे बस मुसलमानो गौर करियो फिक्र करियो मता ईअं न थिए क़यामत जे ॾींहुं रब जे साम्हूं वञूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़यामत जे ॾींहुं मुशरिक खे चवंदो मुशरिक जेकॾहिं अॼु तो वटि पूरी दुनिया जा खज़ाना हुजनि त जुर्माने जे तौर ते ॾेई पंहिंजी जान आजी करी हा सही बुखारी जे हदीस चवंदो अल्लाह हा आजी करियां हा हाणे सॼी दुनिया जा खज़ाना हिन वटि अचनि किथां जो ॾेई आजो करे पंहिंजो पाण खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो बाना हिन खां आसान मूं तोखां दुनिया में मुतालबो कयो हो त तूं मुंहिंजे ज़ात सां शिरक कोन कंदे फअबैत इल्ला अन तुशरिक बी पोइ हिते तो एतराफ़ कयो आलम अरवाह में दुनिया में वञण खां पोइ तो इनकार कयो हाणे तूं अबदी हमेशा जे लाइ जहन्नमी आहे
मुशरिक कलमू पढ़े पियो उन में ख़ुशि है। अदा कलमू पढ़ंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, सूरह बरात पढ़ी ॾिस, अज़ानुम मिनल्लाहि व रसूलिही अन्नल्लाह बरीउम मिनल मुशरिकीन। अल्लाह जो रसूल मुशरिकन खां बेज़ार आहिनि। तू कलमा पढ़े पियो, अल्लाह कुरान में बेज़ारी जा ऐलान करे पियो। तो कलमा पढ़ी दो, अल्लाह कुरान में चवे तो मुशरिकन खां पैगंबर भी बेज़ार है। पहिरीं अक़ीदे जी इस्लाह करियो, पोइ अमल जे मैदान में लहो। जेकर अक़ीदो सही न हूंदो, अमल भले खोड़ सारा ज़ख़ीरा हुजनि, हिक नेकी अल्लाह जे बारगाह में क़बूल कोन पवंदी। अल्लाह ताला खां दुआ है, अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे तव्हांखे तौहीद सम्झण जी तौफ़ीक़ ॾे, तौहीद जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ ॾे, तौहीद ते इस्तिक़ामत अता फरमाए, तौहीद ते मौत अता फरमाए। क़यामत जे ॾींहुं तौहीद वारनि सां गॾु अल्लाह ताला उथियारे ऐं पंहिंजे फज़ल सां क़यामत जे ॾियारे उन्हनि तौहीद परस्त इंसाननि में शामिल करे जेके बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। अल्लाह पंहिंजे महिरबानी सां उन में शामिल फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।